बाबा हिन महिल जेको पाण ॻाल्हाईंदासीं हाजी लखुन ॿुधंदो? अरे निभागा हींअर ही बेहोश आहे। बेहोश जो मतिलबु आहे होश खां परे। हाणे जॾहिं बेहोश आहे त हे असांजूं ॻाल्हियूं ॿुधंदो धूड़। बाबा कारा जे हाजी खे ख़बर पई न त इहो कमु असां करायो आहे त खल तां पुठी लाहे छॾंदो। अरे निभागा खल ते पुठी नाहे हूंदी, पुठीअ ते खल हूंदी आहे। तूं फ़िलहाल खुटके जी खिड़कीअ तां मुंहुं पासो करे, छो त जॾहिं इहो खुटको तुंहिंजे मुंहं ते हूंदो त तूं पकिड़िजी पवंदे। ऐं जे पकिड़िजी पए त इहो पोड़ो पादर हणण में देरि न कंदी। हा अरे निभागा तोखे त उबतो टंगणो बि मसलो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बे हाल वाल कारण लाइ सेठ सवत में ईंदो या असां सुसाट करे सोड़ो करे छॾींदसि? असल में सेठ लखुन खे चापुन ते धक लॻान। चापू सम्झींदो न चापू? हा सोलो सवत में कोन ईंदो। ऐं सुरमे वारी रोही इहे चापूं त माल जूं हूंदियूं आहिनि जेके कासां जे दुकान ते टंगियूं पयूं हूंदियूं आहिनि। ॾिसो आचूरा जेकी असां इंसान आहियूं न असांजा सीना सॾिबा आहिनि न। जीअं मुंहिंजो सीनो आहे तीअं तुंहिंजो सीनो आहे। ओ कपिड़नि जा साबुण हथ न लाए वात सां गला। मुंहुं जा हथ ॾिसो हेतिरा आहिनि ॼण पुट ते टिंडण था घुमनि। हल हथ नथो लाहे बाक़ी सीना असांजे जवाननि जा हूंदा आहिनि। सेठ लखुन जो सीनो न आहे, चापू आहिनि चापू। ऐं पर ॿुधायो त सही इहो लखुन सां लका थियो कीअं? वाचुरा असुल में ग़लति फहमीअ हिन खे गरक कयो आहे। पंहिंजी कुंवार जी क़बर सम्झी कलमा पढ़णु शुरू कयईं। ऐं पोइ ख़बर अथई क़बर जो असली वारस पहुची वियो। ऐं पोइ हिन पोड़े खे जेके पादर आहियो तोखे छा ॿुधायां मां। निम जे पाणीअ सां वेचारियो अथऊंसि ऐं हेठ जूं लुपरियूं ठाहे ॿधियूं अथऊंसि ऐं मथे ते पिपर जा पन बि ॿधा अथऊंसि। ऐं जॾहिं होश में अचे थो न पोइ विफले थो विफले ऐं चवे थो त मां मरी विया मूंखे दफ़न कयो। अहिड़ी भली सलाह थो ॾे तव्हांखे दफ़न कयो। उहे न गंद खे पूरियो, इहो किनो गंद पूरो चङो आहे। जेसी ताणी दम निकिरेसि न पोइ दफ़न कयूंसि न। ऐं कार हिकिड़ी ॻाल्हि पुछे सची सची ॿुधाईंदे? वाचुरा असां परे जा वेझा माइट आहियूं। पुछ तूं छा थो पुछणु चाहीं? इहो जेको नूरल भूरल आहे न इन मूं ते ज़ोर रखियो आहे त कारल खां पुछ भई उबतो सुबतो स्कूटर कीअं थिया? बसि ॻाल्हि ई एतिरी। अरे बाबा सिधी सही ॻाल्हि आहे। इहो हाजी लखुन जो कमु आहे। हाजी लखुन उबते सुबते खे पेट्रोल पियारियो ऐं पोइ माण्हुनि मां स्कूटर थी विया। पोइ त इहे भड़ाट करे अची भॻा। बाक़ी त किसे जी तोखे सॼी ख़बर आहे। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।